मूं भुॻड़ा तॾहिं खाधा जॾहिं मुल्ला हलियो वियो। तमाम सिंधी खोजी ॾिसण ऐं ॿुधण वारनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल सिंधी खोजी खे ऐं बेल जे बटन खे ज़रूरु प्रेस कयो। दोस्तो, अॼु मां तव्हांजे लाइ हिकु मशहूरु असांजो जेको किरदारु आहे वतायो फ़क़ीर। सिंधियुनि में वताए फ़क़ीर जा काफ़ी के मौजज़ाने तौरु उन जा किस्सा बयानु कंदा आहिनि, के मज़ाहिया तौरु उन जा किस्सा बयानु कंदा आहिनि, के कहिड़ी रीति। त दोस्तो, अव्हां लाइ खणी आयो आहियां अॼु वताए फ़क़ीर जो हिकु बहितरीनु किस्सो नंबर पहिरियों। हिकिड़े ॾींहुं मस्जिद जे इमाम वताए खे चयो त नमाज़ जी महल आहे, जुमे जो ॾींहुं सॻोरो आहे, हली नमाज़ पढ़। वताए फ़क़ीर खे कंहिं खाइण वास्ते भुॻड़ा ॾिना हुआ, जिन जा फुक भरींदो पए वियो। इमाम जे चवण ते सिधो मस्जिद में हलियो आयो। सिफ़ूं ॿधियूं त ही बि हिक सिफ़ में झोली भुॻड़नि सूधी झले नमाज़ पढ़ण बीठो। हर हर हेॾां होॾां ॾिसण लॻो, भुॻड़नि जी लप वात में हयईं। वरी माठ करियो निमाज़ पए पढ़ियईं। जॾहिं निमाज़ पढ़ी फ़ारिग़ थिया त माण्हुनि चयुसि, फ़क़ीर, तुंहिंजी निमाज़ कान थी, तूं निमाज़ में भुॻड़ा पए खाधा। वताए चयुनि त मूं उन वक़्तु भुॻड़ा थे खाधा जेॾी महिल इमाम हलियो थे वियो। हिननि पुछियुसि त इमाम केॾांहुं वियो? हू त निमाज़ पढ़ाए रहियो हो। वताए चयो त पुछी ॾिसोसि त पहिरें ढॻे ॻोल्हण जे वीचार हेठि हो ऐं पोइ गाह हथ करण लाइ पए ड्रोड़ियो। जॾहिं उतां ख़यालनि मोट थे खाधसि त नमाज़ थे पढ़ायईं। माण्हुनि मौलाना खां पुछियो, जंहिं चयो त बराबरि मूंखे निमाज़ में 2 भेरा अहिड़ा ख़याल आया हुआ। त दोस्तो, ग़ैब जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह वटि आहे। ख़बर नाहे त अल्लाह खे राज़ी करण वारनि जी मंज़िल केतिरी आहे। जेको अल्लाह खे राज़ी करे थो सो अल्लाह खे तमामु घणो प्यारो आहे। वतायो फ़क़ीर बि अल्लाह जे प्यारनि बाननि मां हिकु हो। अगरि अव्हांखे असांजो अॼु जो वीडियो पसंदि आयो त महिरबानी करे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल जे ॾिनल बटन खे ज़रूरु प्रेस कंदा ऐं वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु कंदा। कमेंट्स में असांजी वीडियोज़ बाबति पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। इंशाअल्लाह ॿी हिकु वीडियो सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।